काज़ी अहमद तोड़ी आसपास जा सवें गोठ तेज़ बरसातुनि सबबि ॿुॾी विया। ॻोठनि ऐं शहरी इलाइक़नि मां बरसाती पाणी बर वक़्तु नेकाल न थियण सबबि हज़ारे माण्हुनि जी ज़िंदगी मफ़लूज बणिजी वई। SS न्यूज़ जे रिपोर्टर जावेद अली सियाल मूजिबि शहरी इलाइक़नि तोड़ी सवें ॻोठनि में बरसाती पाणी सबबि सवें घर ड्रही पट पइजी विया आहिनि। सरकारी तालका इस्पताल, नादरा ऑफिस, यूनियन काउंसिल ऑफिस समेत ॿिया सरकारी इदारा बरसाती पाणीअ सां भरिजी विया आहिनि। बरसात मुतासिरनि खे कैंपुनि में सहूलतूं मुहैया न थी सघियूं। सवें मासूम ॿार, मर्द, औरतूं बीमारियुनि में मुब्तला थी विया आहिनि, जॾहिं त मथांहे इलाइक़नि खां वही आयल बरसात जे पाणीअ खे कुदरती रस्ते सही तरीक़े सां रस्तो न मिलण सबबि 50,000 खां वधीक आबादी रखंदड़ शहर काज़ी अहमद ॿुॾण जो ख़तरो आहे। रमज़ान कॉलोनी मोड़ समेत ॿियनि इलाइक़नि में राति ओचितो पहुतल वॾी मिक़दार में आयल पाणीअ समूरी इंसानी आबादीअ खे ॿोड़े छॾियो। रहवासी घर मिल्कियतुनि खे छॾे जानियूं बचाए रोडनि रस्तनि ते निकिरी आया। हज़ारे मुतासिरीन नवाब शाह ऐं काज़ी अहमद लिंक रोड, तोड़ी बाईपास रोड, जमाल शाह रोड, फ़कीर रसूल बख्श उन्नड़ रोड, लाखाट रोड समेत ॿियनि रोडनि ते खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। सरकार तोड़ी कंहिं बि इदारे संदन वाहर न कई आहे। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।